लुकमान जी ॾाहप। हज़रत लुकमान अलैहिस्सलाम जी ॾाहत जो चर्चो अॼु ॾहीं ताईं आम आहे। केतिरा ई अदीब, अहले इल्म ऐं दानश्वर ऐं आलम पंहिंजी महफ़िलनि में लुकमान जी ॾाहप जा मिसाल ॾींदा आहिनि। हज़रत लुकमान अलैहिस्सलाम जी ॾाहप जा कुझु ॿोल नमूने तौरु पेश कजनि था। उन खां अॻु जो उन्हनि ॿोलनि ते रोशनी विझूं। अचो त थोरो हज़रत लुकमान अलैहिस्सलाम जे बारे में कुझु मालूम कयूं। हज़रत लुकमान अलैहिस्सलाम कंहिं शख़्स जो हबशी ग़ुलाम हो, जंहिं खेसि कुझु माल ॾेई आज़ादु कयो। संदसि पीउ जो नालो सारान हो। अक्सर किताबनि में अचे थो त हू नबी बि हो। हू हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने जो माण्हू हो। उन्ही दौर जा अक्सर माण्हू हिकमत ऐं दानाई में पंहिंजो मिसाल पाण हुआ। ख़ुदि हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे पुटु सुलेमान अलैहिस्सलाम जी दानाई बे ज़रबुल मिसल हुई। क़ुरान शरीफ़ में संदसि ज़िक्र ॾाढी तफ़सील सां आयल आहे। अल्लाह ताला जो फरमान आहे, असां लुकमान खे हिकमत सां नवाज़ियो ऐं चयोसूं त पंहिंजे पालनहार जो शुक्र अदा कर। जेको शख़्स शुक्र गुज़ार थींदो, पाण खे ई फ़ाइदो रसाईंदो। जेको कुफ़र कंदो, बेशक अल्लाह ताला उन खां बेपरवाह आहे। हू त हकीम लुकमान जा केतिरा ई दानाई सां भरियल ॿोल पिया आहिनि, पर ही 17 ॿोल अहिड़ा आहिनि जेकॾहिं इहे पंहिंजी ज़िंदगी में लागू कजनि त बि ॼण त ज़िंदगी जो कुझु मक़सदु हथ लॻी वञे। ॾाहप ऐं दानाई सुन्नीअ खे अमीर बणाईंदी आहे। जॾहिं कंहिं महफ़िल में वञो, अवल सलाम करियो ऐं कंहिं कुंड में जिते बि जाइ मिले वञी वेही रहो। ऐं ईअं न सोचो त माण्हू असांजा भला कम ॾिसी असांजी इज़त कनि ऐं हक़ीक़त में अवीं गुनाहगार हुजो। जाहिलनि सां दोस्तियूं न रखो, मतां हू सम्झे त अव्हां खे उन्हनि जूं गंदियूं ॻाल्हियूं वणनि थियूं। ॾाहे जी कावड़ खे लापरवाही सां न ॾिसो, किथे हू तव्हां खां जुदा न थी वञे। यादि रखो, दानाउनि जी ज़बान में अल्लाह जी ताक़त हूंदी आहे। बुराई खां परे भॼो, छो त बुराई अव्हां खां परे थींदी, छाकाणि त बुराई में ई बुराई पैदा थींदी आहे। ख़ामोशी कॾहिं बि शर्मसार नथी करे। जेकॾहिं ॻाल्हाइण चांदी आहे त ख़ामोशी सोन आहे। कावड़ खां बचो, छाकाणि त कावड़ ॾाहे जी दिलि खे मुर्दा करे छॾींदी आहे। मिठो ॻाल्हाईंदा करियो, जेकॾहिं ईअं कंदव त अवीं माण्हुनि जी दिलनि में जायूं ठाहे वठंदो। नरम मिज़ाजी ॾाहप जी पीड़ आहे। जेको पोखींदो सो ई लुणंदो। पंहिंजे पीउ ऐं उन जे दोस्त सां मोहबत करियो। हिकिड़े भेरे लुकमान खां पुछियो वियो, सभ खां वधीक साबिर केरु आहे? वराणाई, जंहिं सबर पुठियां ईज़ा न हुजे। वरी पुछियो वियो, सभ खां वधीक आलम केरु आहे? जवाब मिलियो, जेको ॿियनि जे इल्म ज़रिए पंहिंजे इल्म में वाधारो कंदो रहे। वरी सवाल कयो वियो, गनी केरु आहे? जवाब ॾिनई त गनी मां मुराद मालदार न, पर उहो शख़्स आहे जेको पाण में भलायूं ॻोल्हे त मौजूद हुजनि। अव्हां मां बदतरीन उहो शख़्स आहे जेको बुरा कम करे ऐं हिन ॻाल्हि जी परवाह बि न करे त माण्हू मूंखे बुरो चवंदा। पंहिंजे दस्तरख़्वान खे नेक माण्हुनि जे लाइ विछाईंदा करियो।